तस्वीर कौन करता है जो बार हम जमता वो तो मोहब्बत दे ले शादी करना है भाई बार उसको कौन है केविन करता है एक बादशाह जेको आहे पांजे वज़ीर आज़म के चयो 80 रुपए अजर वरती सस्ताई भी करे भेण जो सामे दौर हो बेपुड़ी अजर वो मु पटको बदो अंग्रेज मुके ॾिसे तो असन भेण जी सीमा और साबित गुजारिश इस लगानी का कोई बैठी शायद ये बोल है मोटर से इलेक्शन साहब ने बोल दिया उनका कोई जो एलिया की शेर है तो ना करो बहस हार जाओगी अभी सुनेगा जी बिल्कुल असां वक्त मौजूद आहियूं हैदराबाद सिंध म्यूज़ियम में जिते सिंध राणी एवॉर्ड प्रोग्राम रखियो वियो आहे जेका सिंध जा कई फनकार ऐं अदीब शाइर ऐं दानिशवरनि खे एवॉर्ड मौसूल कंदा अचो तो नवाल साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं उन ॾे छा चवण आहे जी थोरो सोच दिमाग का कम वठ चैनल ते सोच हैं सदाई खुश हो जो आबाद हो जो अमा के मुबारक हुजन चैनल जो असी फनकार मानू मोहब्बत जा सफ़ीर जिते वञो मोहब्बत वरायो अल्लाह अमा के कामयाब दींदो भाई इतना मानू आर्टिस्ट बेटा उनके ता पंजे आवाज में खिलायो था किथा आवाज यो ता टैलेंट की सब बात मोंदा में किथा वेंदो न के टैलेंट किथा यो ता आवाज कढण जो टैलेंट बुधायो ता कुछ में टैलेंट कुदरती दात है आ केड़ो बात में चीग में जी गाइंदो है ई कुदरत अल्लाह जी मेहरबानी हो मालिक जी मेहरबानी हो गले माला घणा आवाज निकरंदा कुछ में बुधायो थैंक यू बस हाणे अल्लाह खुश रखे बिल्कुल सब का पहिरीं मुबारकबाद दींदम असांजे यंग राइटर्स एसोसिएशन के मालिक या ऑनर साईं मुस्तफ़ा सोलंकी साहब के ॾाढो सुठो प्रोग्राम अरेंज किया ऐं साईं जी मेहरबानी के उन्होंने असांखे यूथ फोरम के थ्रू यंग राइटर्स के तरफा असांखे एज अ यंगस्टर्स टैलेंटेड सिंगर्स जो अवॉर्ड दिनो है साईं जन जा थोराइता आहियूं इहो चवंदुमि त फर्स्ट टाइम साईं एडो वॾो तमाम सुठो प्रोग्राम करायो इवन लास्ट ईयर उन खां लास्ट ईयर भी साईं कराईंदा रहिया पर हिन प्रोग्राम के ॾिसी भरपूर आवाम के ॾिसी जेको क्राउड है उनके ॾिसी लगे तो आवाम ॾाढो मुतमइन है इन प्रोग्राम में ॾाढो सुठो अरेंज भी किया है साईं पांचे सिर कुछ दोस्तन के थ्रू किया है मुझी साईं जन लाइ अॻियां ईंदड़ प्रोग्राम लाइ साईं के कांग्रेस एडवांस मुबारकबाद ॾियां थो इहा उम्मीद रखां तो साईं वांगुरु ई ॿिया नौजवान शाइर उभरंदा जेके असांजे हिन सिलसिले के अञा वधाईंदा छो त नौजवाननि खे सिंधी म्यूज़िक खे इहा ज़रूरत है जेका साईं पूरी करे पियो वॾी महिरबानी असांजो सचल साईं जी कॉफ़ी है उहा तव्हांजे आॾो हज़रत अली अलैहिस्सलाम जो क़सीदो आहे उहो तव्हांजे आॾो पेश था कयूं हो अली दी अमान हो वही पंज तंदी छा अली दी अमान हो वही पंज तंदी छा अली दी अमान हो वही अली दी अमान हो वही पंज तंदी छा उमर दराज तेरा अल्लाह निगहबान हो वही अल्लाह निगहबान हो अली दी अमान हो वही पंज तंदी छा अली दी अमान हो वही पंज तंदी छा अली दी अमान हो वही अली दी अमान हो वही पंज तंदी छा उमर दराज तेरा अल्लाह निगहबान हो वही अल्लाह निगहबान तमाम घणी खुशी पई थिए बेनज़ीर पंहिंजो एवॉर्ड तकरीब थी है ज़िंदगी के मोड़ ते काफ़ी पंहिंजो एवॉर्ड मिलंदा रहंदा आहिनि पर यकीन कंदो त शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जो पंहिंजो एवॉर्ड जेका तकरीब अॼु मुंतकिल थी है हैदराबाद में इहा निहायती पंहिंजो क़ाबिले माना तारीफ़ जो अमल है गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब जन जा माना हिकिड़ो जस हुजे पंहिंजो हेॾो वॾो प्रोग्राम पंहिंजो अरेंज कयो ऐं यकीन कंदो अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि जंहिंसां यकीन कयो नए टैलेंट के नए आर्टिस्टनि के हर शुबे सां वाबस्तगा के हौसला अफ़ज़ाई थिए थी ऐं ख़ुशी थिए थी ऐं
आर्टिस्टनि खे हर मैदान में जेके बि आहिनि उन्हनि खे पंहिंजो फ़न जो वधीक पंहिंजो न मौक़ो मिले थो त पंहिंजो महिनत करण जो मौक़ो मिले थो। ऐं वॾी ॻाल्हि त बेनज़ीर शहीद राणी जो एवॉर्ड का मज़ाक़ कोन्हे। यकीन कदो एॾी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मोहतरमा जो नालो माना वरितो वेंदो आहे त जिन मोहतरमा खे न पियो ॾिठो उन तक़रीरूं ॾिसंदा आहिनि, उनजो ॿुधंदा आहिनि त अखियुनि मां पंहिंजो न आंसू अची वेंदा आहिनि। उनखे तमामु बेहद पंहिंजो ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब जिन जा थोराइता आहियूं जंहिं एवॉर्ड सां असांखे नवाज़ियो आहे। ऐं असांजी दुआ आहे अलाह साईं वधीक उनखे हौसलो ऐं पंहिंजो ताक़त ॾिए त जीअं पंहिंजो हीअ अॻिते पंहिंजो न वधी सघे। जे हवाले सां अस्सलाम वालेकुम। जी सिंध जी लतीफ़ साईं जी ॿोली माया सिकंदरपुर थी। असांजो ॿारनि जो हुयो यंग्स राइटर फोरम तरफ़ां इनाम इन्हनि खे एवॉर्ड रखियलु हुयो। असां जंहिंजे करे दावत हुई आयासीं, ॿारनि जी एंट्री कराईसीं। लतीफ़ साईं ॿुधाइनि असां चाहियूं था त लतीफ़ साईं जी ॿोली जो अॻिते अचे, इन करे ॿारनि खे लतीफ़ साईं पढ़ायूं था जीअं असांजो जेका पंहिंजी ॿोली अॻिते अचे ऐं पंहिंजो सकाफ़त ऐं सभु कुझु माना अॻिते वधे। आहे ॾुखियो मरहलो, पर असां जेको आहे नामुमकिन खे मुमकिन करे ॾेखारियूं था। असांजा ॿार रोल मॉडल अदा करे रहिया आहिनि। हिनखे लतीफ़ अवॉर्ड मिलियो आहे, कलंदर अवॉर्ड मिलियो आहे। तक़रीबन 3 ॿोलियुनि में बि हाणे यादि कनि पिया, इंग्लिश, सिंधी, उर्दू, जीअं ॿाहिरि मुल्क बि जीअं पैगाम ॾियण लाइ असां वञूं त माना जेको माण्हू सम्झनि त लतीफ़ खे जी ॿोली खे सम्झण में आसानु थी वञे। तरबियत मां पाण कई आहे। हिननि खे मुंहिंजे ख्याल में 4-5 साल थिया आहिनि त मूंखे लॻे थो लतीफ़ साईं जो मां दर्स करायां पियो। ऐं राग में बि नंढी जेका हेॾा ठाठा करे वई आहे, जेका गव्या कंदा आहिनि या क्लासिकल मौसीक़ी में ठाठा हूंदा आहिनि 10, उहे करे विया। राग में बि कमु कराइनि पियो। लतीफ़ साईं जे वाइन ते इन्हनि ते काफ़ियुनि ते कमु पियो कराइनि पियो जीअं लतीफ़ साईं जी ॿोली अॻिते वधे। असां इन करे इन जज़्बे खे खणी अॻिते आया आहियूं। ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जेको एवॉर्ड मूंखे बहितरीन शाइरा जे हवाले सां सिंध राणी मैगज़ीन ॾिनो आहे, उन जे लाइ मां उन्हनि जी इलाही थोराइती आहियां। ऐं मां सम्झां थी त हीउ एवॉर्ड जेको आहे सो मां हैरान हुयमि, ख़बर न आहे अदा जेको ॻाल्हायो उन हवाले सां मां ॻाल्हाइणु चाहींदमि त मूंखे आख़िर ताईं इहा ख़बर कोन हुई। अचानक मूंखे इहो लेटर मिलियो त ज्यूरी जेको आहे मूंखे नामज़द कयो आहे एवॉर्ड जे लाइ। मां हैरान बि थी वियमि। मुंहिंजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे, छो त अदा 12 सालनि खां इहो एवॉर्ड ॾींदो पियो अचे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मेरिट जे हवाले सां। सो हिन भेरे मूंखे जेकॾहिं उन्हनि बहितरीन शाइरा जे हवाले सां हिन एवॉर्ड जो मुस्तहिक़ सम्झो आहे त मां निहायत उन्हनि जे शुक्रगुज़ार आहियां। जी मुंहिंजी शाइरी जा किताब, पहिरियों किताबु हुयो लफ़्ज़नि भोॻियो आहे बनवास, जंहिं मूंखे शोहरत ॾियारी। उनखां पोइ मुंहिंजो किताबु सिंध राणी पब्लिकेशन ई छापियो आहे जेको आहे सो लाशा लुड़कनि जे हवाले सां। लाशा लुड़कनि जा सिंध राणी पब्लिकेशन ई छापियो आहे। उनखां पोइ अदा जेको आहे सो मां सम्झां थी त हिन एवॉर्ड जे लाइ मूंखे इन जे करे बि नामज़द कयो हूंदो त उन्हनि मुंहिंजे फ़न फ़िक्र शख़्सियत ते 2 किताब आंदा। हिकिड़ो जेको आहे सो ॾात जी देवी जे नाले सां, ऐं ॿियो जेको सो तो सीमा ना ॿुधो आहे। सो मां पंहिंजे पढ़ंदड़नि जी बि शुक्रगुज़ार आहियां ऐं सभिनी पब्लिशरनि जी, पर ख़ासि करे अदा ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जे जंहिं हिन एवॉर्ड जे मूंखे लाइक़ु सम्झो। महिरबानी। जी बिल्कुलु, इहो वरी अलॻि हिकिड़ो मतिलबु ख़ुशीअ जो मक़ामु आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां मूंखे हे एवॉर्ड ॾिनो वियो आहे। ऐं रिसेंटली ताज़ो मां उन्हनि जी वरसी जे हवाले सां हिकिड़ो मज़मून बि लिखियो हुयो। सो उहा मुंहिंजी रोल मॉडल रही आहे, तमामु सिंध जी वॾी शख़्सियत आहे। ऐं इन खां वधीक मां सम्झां थी मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जो मक़ामु ॿियो को कोन्हे। मां पंहिंजा दर्द जी तमहीद जा बेअंत आहिनि सिलसिला, दर्द जी तमहीद जा बेअंत आहिनि सिलसिला, प्यार जी ताईद जा बेअंत आहिनि सिलसिला। बेवफ़ा मजबूर आहे पंहिंजी फितरत जे हथां, बेवफ़ा मजबूर आहे पंहिंजी फितरत जे हथां, ऐं हिते उम्मीद जा बेअंत आहिनि सिलसिला। वॾी महिरबानी। थैंक यू।
मुझो नालो डॉक्टर समीना वाहिद है। मां ज़्यादातर नज़मुन जी शायरा लिखी थी वञा। कुछ गज़ल लिखिया आहिनि, पर मां इहो चवणु चाहींदमि छो त मां एज़ अ गेस्ट सिंधराणी प्रोग्राम खे जॉइन कियो आहे। हमेशह मूंखे जेका शिकायत रही असांजे माण्हुनि खां त तव्हां नवनि खे प्लेटफॉर्म नथा ॾियो, पर अॼु मां अची ॾाढी हैरान थियमि त हिते त नवनि खे प्लेटफॉर्म मिले थो ऐं उन्हनि खे अवॉर्ड्स ॾिना था वञनि। छो त असीं पाण बि कराची में यंग राइटर्स फॉर्म जे नाले सां हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे, लेट्स ब्रीज जे नाले सां, ऐं उते बि असां नवां इंट्रोड्यूस था करायूं। पर मूंखे हिते अची ॾाढी ख़ुशी थी त को मूंखे लॻो त शायदि असां फस्ट टाइम था कयूं, पर हिते ॾिठमि त हिते 9 सालनि खां अदा वारनि कमु कया त उन्हनि जस्ट लहणो ऐं उन्हनि खे लख लख मुबारक हुजनि। अलाह करे इहो कंटिन्यू ई रहे ऐं सभिनी जी हौसला अफ़ज़ाई थिए, जेके असांजे न्यू कमर्स आहिनि जेके अचनि था उन्हनि जो हौसला अफ़ज़ाई थियणु खपे। सो थैंक यू सो मच, महिरबानी। मुंहिंजी हिकिड़ी पुराणी शाइरी आहे जेका मां आयास मेलो में बि पढ़ी ॾाढी पसंदि कई वई। तूं थो चवीं मरण खां बहितर आहे सुर्की सुर्की जीअण बि। तूं थो चवीं मरण खां बहितर आहे सुर्की सुर्की जीअण बि। हा बहितर हूंदो ऐं तो लाइ हूंदो, इन लाइ जो तूं मर्द आहीं। हिन कैद खाने खे जंहिंखे तूं घर सॾी थो, अक्सर इन खां ॿाहिरि रही थो, आज़ाद फ़ज़ा में साह खणी थो। ऐं मां हिन कैद खाने में बंदि रहां थी, पंहिंजनि सूरनि में पाण कढ़ां थी, तोसां शिकायत कोन कयां थी। जे शिकायत कयां थी त कमीणी सॼां थी, जे तुंहिंजा बंदि खाना लताड़े ॿाहिरि निकिरां थी त कारी करे मारी वञा थी। ॿीहरनि लाइ त प्यारल ठहियो, मां त पंहिंजे लाइ बि साहु ॾुखियो खणां थी। पोइ तूं थो चवीं मरण खां बहितर आहे सुर्की सुर्की जीअण। हीअ मुंहिंजी 11वीं क्लास जी पोइट्री आहे जेका मां ॿुधाइणु चाहींदमि ऐं डिस्कंटिन्यू थियो अॼुकल्ह नज़मुनि ते आहे। ऐं मुंहिंजो नज़मुनि जो किताबु अचण वारो आहे फरवरी में इंशाल्लाह, त भई तव्हांजे साम्हूं हूंदासीं। जी किताब जो अञा नालो असां डिसाइड न कयो आहे, 10 नाला आहिनि, हाणे फाइनल लास्ट में थींदा त छा थींदो, छो त मुंहिंजी पोइट्री अञा सहिड़जे पई। 80 पोइट्रीज़ असां फाइनल करे चुका आहियूं, छो त उन ते असां वरी रीवर्क कयो त उन में बि छांटी थिए, त इन लाइ थोरो असां लेट थी वियो। त चऊं था अचे त छो त किताबु जेको आहे नसलनि जी सुञाण हूंदो आहे। यानी तव्हांजी तारीख़ अगरि ॾिठी वञे त तव्हांजी लाइब्रेरीज़ में तारीख़ हूंदी आहे, त तारीख़ में अहिड़ा किताब इंट्रोड्यूस थियनि जेके वाक़ई सही तारीख़ हुजनि। इन लाइ किताब ते ॿीहर कमु करायो आहे मूं, ताकी जॾहिं साम्हूं अचे त हिकिड़ी जाम शइ अचे ऐं असांजे लाइ पंहिंजी क़ौम लाइ हिकिड़ो प्राउड हुजे। हा मूंखां दूरि न वञाए बि हुयो के मूंखे चयो मुंहिंजो तख़लुस हूंदो, मारुल नालो ॾेई छॾियो। ऐं सच केॾो कड़ो आहे, इहो बि आहे, सच केॾो कड़ो आहे। त कुझु बि थी थो सघे, छो त असांजी लिस्ट में आहिनि, जॾहिं फिल्टर थियनि फाइनल थियनि, किताबु फाइनल थींदो त शयूं बि फाइनल थी वेंदियूं इंशाल्लाह। थैंक यू सो मच, महिरबानी तव्हांजी। सिंधराणी अवॉर्ड यकीनन असां ॾिसूं पिया त हिन वक़्तु पंहिंजी 12वीं जेका कड़ी हिन अवॉर्ड जे सिलसिले जी शानदार नमूने में इहा महफ़िल आहे, इहा अॼु जी शानदार जेका आउं चवंदुसि त उन ख़ूबसूरत गुलदस्ते जी सजावट थी आहे जिते ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखंदड़ उहे माण्हू जिन पंहिंजो कलमी पोरियो, इन खां अलावा पंहिंजो तख़लीक़ी पोरियो ऐं ज़िंदगीअ जो इन्हनि समूरनि शोबनि में जिते उहे रोल मॉडल जी हैसियत रखनि था, तिन खे इख़राज तहसीन ॾिनो वियो आहे। ऐं मां सम्झां थो त ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जो इहो सॼो सहरो उनजे सिर ते आहे जो हुन पंहिंजी गुनागुन ॿियनि मसरूफ़ियतुनि सां गॾोगॾु हिन अवॉर्ड जे सिलसिले खे बाक़ाइदगीअ सां जारी रखियो आहे। ऐं मूंखे बेहद ख़ुशी उन वक़्तु थिए थी त जॾहिं मीडिया अहिड़नि तमामु इवेंट्स खे कवर करे थी, छो जो इहे जंगल में मोर नाचा किसने देखा वारी ॻाल्हि आहे, त जॾहिं असांखे पंहिंजनि रोल मॉडल्स जी ज़रूरत पवे थी त यकीनन इन्हनि कचहरियुनि, इन्हनि मेड़ाकनि खे दुनिया ताईं पहुचाइण त असांजो जेको असुल रूप आहे, असांजो जेको असुल असलूब आहे उहो हीअ आहे। असीं केतिरा मस्बत आहियूं, असीं केतिरा पॉज़िटिव आहियूं, असां ज़िंदगी जी दुनिया जी ॿियनि तमामु जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा चैलेंजिस आहिनि उन्हनि में असीं गिरफ़्तार ज़रूरु आहियूं, पर तंहिं हूंदे बि सिंधी मीडिया, सिंधी माण्हू हिन वक़्तु कंहिंखां बि पुठिते कंहिं बि हवाले सां न आहे ऐं असां पंहिंजा रोल मॉडल्स हिते ॾिसूं त बहितर आहे। महिरबानी वाजी। नौजवान राइटर प्रमोट हर दफ़ा नवनि माण्हुनि खे अवॉर्ड ॾिए थो,
पुराणा साॻिया कोन आहे। इहो ई ॾिसो न हुनजी आउं चवंदुसि त जेका ख़ासियत उहा इहा ई आहे, ख़ासि इहो ई आहे। ऐं उहे माण्हू जिन कई जुग कमु कयो आहे पर तव्हांखे मेन स्ट्रीम मीडिया ते नज़र नथा अचनि, तव्हांखे उहे ॿियनि अहिड़ियुनि तक़रीबनि में नज़र नथा अचनि, पर हीउ कीअं न मोती ॻोल्हे लहे थो, कीअं न उन्हनि खे दुनिया जे आॾो उन्हनि जे कम खे आश्कार करे थो, ऐं बिना कंहिं लोभ लालच जे या बिना कंहिं ॿिए अहिड़े मुआवज़े जे। सो यकीननि इहो सॼो क्रेडिट उन ॾेई वञे थो। मां चवंदुसि त हू जौहर ई आहे जेको हीरे जी तराश ऐं हीरे जी ॻोल्हा करे ॼाणे थो। महिनत जी तव्हां कीअं था चओ यंग राइटर कयो आहे त कुझु मुखालिफ़ुनि खे ॾाढो परेशान कयो। परेशानियूं ईंदियूं आहिनि ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं तव्हांखे परेशान न कयो वञे त सम्झो त तव्हां कुझु ग़लति पिया करियो। परेशानी आहे माना कुझु सही पिया करियो। ऐं जॾहिं ॾुखियाईनि सां गॾु मुंहुं ॾींदे बि केरु माण्हू झेड़ींदे अॻियां वधे त उनखे यकीननि सलाम आहे। ऐं असां चाहींदासीं त न सिर्फ़ु पंहिंजे तरफ़ां ऐं ज़ाती तौर ते पर हिन जी सोच टीवीअ जे हिन प्लेटफॉर्म वसीले सभु ॾिसंदड़नि खे बि गुज़ारिश कंदुसि त उहे अहिड़नि मनफ़ी तासुरनि खे रद्द कंदे ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जहिड़नि दोस्तनि खे, बल्कि ख़ासि तौर ते ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी यंग राइटर्स फोरम, इन्हनि जी भरपूर नमूने सां सहायता, रुॻो हिते अचणु गॾु थियणु बि हिकिड़ी वॾी सपोर्ट आहे। इहा ई अवां जेकॾहिं सहकार जो पंहिंजो हथु जारी रखंदा त मुंहिंजो ख़्यालु आहे हीउ सिलसिलो ईअं ई तसलसल जारी रहंदो। महिरबानी। नाविल मूंखे मिली आहे सिंधराणी पब्लिकेशन जे तरफ़ां बेस्ट नाविल निगार जो, ऐं मां तमामु घणी ख़ुशि आहियां ऐं थोराइती आहियां सिंधराणी पब्लिकेशन जी, उन्हनि जी समूरी सथ जी, जिन मूंखे इन क़ाबिल सम्झी। त ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी तमामु घणी महिनत करे रहिया आहिनि ऐं इलाही मतिलबु उन्हनि जी जेका महिनत आहे उन्हनि जे बारे में त कुझु चई नथा सघूं। जेको नाविल जेको आहे उहो मुंहिंजो जेको नाविल लिखियलु आहे उहो रिश्तनि जो दर्द आहे ऐं घरेलू लिहाज़ खां जे घरेलू हूंदो आहे उन जे हिसाब सां। जी जी किताबु आयो आहे मुंहिंजो सिंधराणी पब्लिकेशन तरफ़ां आयो आहे। जी रिश्तनि जो दर्द नाविल आहे किताबु, जेको 2015 में छपियो हुयो ऐं इलाही माण्हुनि उन्हनि खे पसंदि कयो, लाइक कयो ऐं तमामु घणी महिरबानी आहे सिंधराणी पब्लिकेशन जी, जिन मूंखे हाणे उन जे क़ाबिल सम्झो अवार्ड ॾिनो। वॾी महिरबानी। जी बोर्ड आहे ठीकु आहे, ओके। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.